महाभारत किस्त नंबर 5। जंग खां अॻु हिकु आख़िरी मौक़ो हूंदो आहे अमन, सम्झ ऐं सच खे क़बूल करण जो। जॾहिं जंग वेझो आई त हिकु शख़्स अञा बि उमेद न पए छॾी। उहो हो कृष्ण। कृष्ण हथियार खणी न आयो, हू आयो अमन जो पैगाम खणी। हू वियो कौरवनि जी दरबार में ऐं चयईं, पांडवनि खे सिर्फ़ 5 ॻोठ ॾियो, जंग खे रोकियो। पर जिते अञा सच खां वॾी थी वञे उते अमन जी ॻाल्हि ॿुधण वारो केरु हूंदो? दुर्योधन अहंकार मां चयो, मां सुई जी नोक जेतिरी ज़मीन बि न ॾींदुसि। ऐं इन ई लम्हे में फ़ैसिलो थी वियो, जंग हाणे रोके न सघिबी। ऐं पोइ ॿियो हिकु अहम लम्हो आयो। अर्जुन ऐं दुर्योधन ॿई कृष्ण वटि पहुता मदद वठण लाइ। कृष्ण चयो, हिकु तरफ़ मां अकेलो बिना हथियारनि जे ऐं ॿिए तरफ़ मुंहिंजी वॾी फ़ौज, चूंडियो। दुर्योधन फ़ौज चूंडे वरिती। अर्जुन बिना सोचण जे चयो, मां तव्हांखे चूंडियां थो। इहो फ़ैसिलो सिर्फ़ जंग लाइ न हो, इहो ज़िंदगीअ लाइ हो। हिकु तरफ़ ताक़त त ॿिए तरफ़ सच। ऐं अर्जुन सच खे चूंडियो। ऐं पोइ वक़्तु अची वियो कुरुक्षेत्र जो, हिकु मैदान जिते सिर्फ़ हथियार न पर इंसान जी सोच, इख़लाक़ ऐं ज़मीर बि टकराइणा हुआ। शंखनि जी आवाज़ सां आसमान गूंजी उथियो। ॿेई फ़ौजूं आमो साम्हूं अची बीठियूं। अर्जुन पंहिंजे रथ ते बीठो हो ऐं संदसि सारथी कृष्ण। पर अॼु अर्जुन जे अंदरि जंग न हुई। हुन चयो, ऐ कृष्ण, रथ खे विच मैदान में वठी हल। ऐं जॾहिं हुन ॾिठो साम्हूं पंहिंजा माइट, उस्ताद ऐं प्यारा माण्हू, हुन जो दिलि ॼण रुकिजी वियो। मां ही जंग नथो विड़ी सघां, ही सभु मुंहिंजा पंहिंजा आहिनि। अर्जुन पंहिंजो हथियार रखी छॾियो। ऐं इन ई लम्हे में कृष्ण मुरकंदे चयो, अर्जुन। ऐं इतां खां शुरू थिए थी भगवत गीता। हाणे असां दाख़िल थियण वारा आहियूं भगवत गीता जी दुनिया में। ऐं हिते मां अव्हां सभिनी आॾो नंढड़ो अर्ज़ु रखणु थो चाहियां। मां को आलम या वॾो ॼाणू न आहियां। मां पाण बि अव्हां वांगुरु हिन सफ़र जो हिकु मुसाफ़िर आहियां। जेकॾहिं हिन सफ़र दौरान मूंखां कंहिं बि लफ़्ज़ में, ख़ासि करे हिंदी लफ़्ज़ या नालनि जे तलफ़ुज़ में का ग़लती थी हुजे या अॻिते थिए त मां दिलि सां अव्हां खां माफ़ी थो घुरां। छो त मां हिन इल्म खे सिंधी में पेश करण जी कोशिशि करे रहियो आहियां। ऐं कॾहिं कॾहिं थी सघे थो त मूंखां कुझु लफ़्ज़ सही नमूने अदा न थी सघनि। मां अव्हां सभिनी खां इहा उमेद रखां थो त अव्हां मूंखे हिकु शागिर्द सम्झी माफ़ कंदा ऐं मुंहिंजी रहनुमाई कंदा। जेकॾहिं अव्हां वटि का बि सलाह, इस्लाह या का बि सुठी राय हुजे त महिरबानी करे कमेंट ज़रिए ज़रूरु ॿुधायो। अव्हां जी हर हिकु ॻाल्हि मूं लाइ सिखण जो ज़रियो साबित थींदी। ऐं आख़िर में जेकॾहिं हीअ कोशिशि अव्हां जी दिलि खे छुहे या कंहिं जी ज़िंदगी में थोरो बि सकून आणे सघे त महिरबानी करे हिन चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हिन पैगाम खे वधीक माण्हुनि सां शेयर करियो त जीअं हीअ महिनत कंहिंजे कमु अची सघे। महिरबानी।